अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। सिजावल में एहसास किफ़ालत प्रोग्राम जे मुस्तहिक औरतुन जे लाइ वज़ीफ़े जी जारी थियल फीस मुस्तहिक जी 14,000 रक़म मां 1500 खां 2,000 रुपया नाजायज़ कटौती करण ऐं हबीब बैंक सिजावल जे अमले तरफ़ां ATM खे बंदि करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं परे परे जे इलाइक़नि खां आयल समय मुस्तहिक औरतुन पब्लिक पार्क अॻियां नेशनल हाईवे ब्लॉक करे नठण उस में धरणो हयो। सिंध ऑनलाइन टीवी सिजावल जे रिपोर्टर सुल्तान फारूकी जी ख़बर मूजिब उन मौक़े ते एहसास किफ़ालत प्रोग्राम तहत वज़ीफ़ो वसूल करण जे लाइ आयल औरतुन मसमात बसरा, मसमात कुलसूम, मसमात हाजियानी ऐं ॿियनि चयो त जिते पूरी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे त सिजावल में मजबूर औरतूं सख़्त उस में पंहिंजे हक़ ख़ातिर रोडनि ते एहतिजाज करण ते मजबूर आहिनि। उन्हनि चयो त हबीब बैंक अमले जी डिवाइस वारनि जे मिलीभगत सां ATM खे बंदि करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ कफ़ालत केस सेंटरनि ते असां खां 1,000 खां 2,000 ताईं रिश्वत वरिती पई वञे। उन्हनि मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी रिश्वतखोरी में मुलवस डिवाइस होल्डरनि खे गिरफ़्तार करे ATM चालू कयो वञे। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।